कंदाकोट तालुके जी पीएचडी वेटिंग उम्मीदवार पारां भर्ती अमल की मीटिंग के 4 महीना गुजरण बावजूद ऑफर ऑर्डर जारी न करण खिलाफ ज़िले ऑफिसर जी ऑफिस अॻियां एहतिजाजी कैंप लगाए छॾी। मीडिया सां ॻाल्हाईंदे कलीमुल्लाह बीओ, बरकत अली मलिक, दोस्त मोहम्मद अंबरानी, इमरान मलिक, अब्दुल्ला जाफरी ऐं ॿियनि उम्मीदवारनि जो चवणु हो त गुज़िरियल 3 सालनि खां असीं वेटिंग में आहियूं, जॾहिं त 4 महीननि खां ऑफिसर रोज़ानो ख़ाली आसरा ऐं नवां बहाना पेश करे असांजो वेटिंग टाइम पीरियड ख़त्म करणु चाहिनि था। असीं वज़ीर तालीम ऐं सेक्रेटरी तालीम खां मुतालबो था कयूं त नोटिस वठी असांखे जल्द ऑफर ऑर्डर जारी कया वञनि। ॿी सूरत में असांजो एहतिजाजी कैंप जारी रहंदे ऐं कैंप जो इख्तिताम पंहिंजी डॉक्यूमेंट्स के साण सां कंदासीं। रोज़ बहाना ऑफर ऑर्डर कंदाकोट तालुके जे उम्मीदवारनि खे कंदाकोट तालुके जे उम्मीदवारनि सां जारी कयो 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 असांजो इहो हिकु ई मुतालबो आहे त 4 महीना थी विया आहिनि असांजी DRC जेकी आहे त साइन थी वई आहे, लड़काणे बि पूरी आहे, असांजा ऑफर ऑर्डर छो था निकिरनि। इहे 4 महीननि में असां DOs सां मिलिया आहियूं, DO सेक्रेटरी सां, इहे साॻियो ई माना लॉलीपॉप आहे। अॼु न सुभाणे ॿिए ॾींहुं न 3 ॾींहं मंडे या खमीस ते इहो कंदे कंदे 4 महीना असांजा गुज़री विया आहिनि। पोइ असांजी आला अमलदारनि खे इहा ई रिक्वेस्ट आहे CM मुराद अली शाह खे, एजुकेशन मिनिस्टर सरदार शाह खे, सेक्रेटरी साहब खे ऐं आला एजुकेशन जे आला अमलदारनि खे असांजी इहा रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे असांजो तदारक कयो वञे, असांखे ऑफर ऑर्डर ॾिना वञे।